गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल खैरपुर में पाक आर्मी सां यकजहती जो ॾींहुं वरी क़ौमी जज़्बे सां मल्हायो। तक़रीब हेड मास्टर अल्लाह रायो खोसे जी सरबराही में मुनक़िद थी, जंहिंमें उस्तादनि, शागिर्दनि ऐं स्कूल स्टाफ वॾे अंग में शिरकत कई। ख़िताब कंदे हेड मास्टर चयो त पाकिस्तान आर्मी दुनिया जी मञियल ऐं बहादुर फ़ौज आहे, जेका मुल्क जी सलामती, ख़ुदमुख्तियारी ऐं सरहदनि जी हिफ़ाज़त लाइ हर वक़्तु तैयार रहे थी। हिन चयो त जॾहिं पाड़ेसी मुल्क इंडिया नापाक इरादनि सां पाकिस्तान ॾांहुं नज़र विधी त पाक फ़ौज बर वक़्तु ऐं भरपूर जवाब ॾेई दुश्मन खे सबक़ सेखारियो, जेको तारीख़ जो हिस्सो बणिजी वियो ऐं हाणे अफ़गानिस्तान खे बि मुंहुं तोड़ जवाब ॾिनो वियो आहे। तक़रीब खां पोइ समय उस्तादनि ऐं शागिर्दनि गॾिजी पाक फ़ौज जी हिमायत में रैली कढी। रैली शहर जे मेन रोड समेत मुख्य रस्तनि जो गश्त कयो। इन मौक़े ते शिरकत कंदड़नि पाक फ़ौज जी हिमायत में उब ॾारींदड़ नारा हंया, जंहिंमें पाकिस्तान ज़िंदाबाद ऐं पाक फ़ौज पाइंदाबाद जा नारा शामिल हुआ। रैली दौरान क़ौमी झंडा हथनि में खणी शागिर्दनि पंहिंजे वतन सां मोहबत ऐं फ़ौज सां यकजहती जो अमली मुज़ाहिरो कयो। आख़िर में मुल्क जी सलामती, इस्तेहकाम ऐं तरक़ी लाइ ख़ुसूसी दुआ पिणु घुरी वई। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल खैरपुर में पाक आर्मी सां यकजहती तौर रैली कढी वई। तक़रीब हेड मास्टर अल्लाह राय खोसे जी सरबराही मुनक़िद थी, जंहिंमें उस्तादनि, शागिर्दनि ऐं स्कूल स्टाफ वॾे अंग में शिरकत कई। पाकिस्तानी फौज हमेशह पंहिंजी जेका हिम्मत आहे उहा हिम्मत करे उन मदद सां पंहिंजो जेको करे ॾेखारियो आहे त बाक़ाइदे दुनिया जी मञियल ते जेका फौज आहे उन ते असां फ़ख़ुरु महसूसु कयूं था। पाकिस्तान पाक फौज पाकिस्तान